अदा मूं बि तव्हांखे ईअं ई ॿुधायो न त महबूब करीम जे विसाल खां पोइ मुहाजिरन अंसारन ॿियनि सहाबन मुत्तफ़िका तौर बिना कंहिं इख्तिलाफ़ जे सभिनी गॾिजी अबू बकर खे ख़लीफ़ो मुंतख़ब कयो। हाणे अली मुर्तज़ा थो फरमाए त अबू बकर खे मुसल्ले ते रसूलुल्लाह बीहारियो, जंहिंखे रसूलुल्लाह बीहारे उनखे को हटाइण वारो कोन्हे। त सुवाल करण वारे पुछो साईं इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई, असुल में त सभिनी मुसलमाननि अबू बकर खे ख़लीफ़ो कयो हो, सभिनी मुसलमाननि मुहाजिरनि अंसारनि गॾिजी हज़रत अबू बकर खे ख़लीफ़ो बणायो। अवां था चओ त रसूलुल्लाह बीहारियो, इहो फ़र्क़ु ॿुधायो कीअं ॻाल्हि आहे? पाण फरमाइनि था ॻाल्हि सवली आहे, रुगो सम्झ जो फेर आहे। सही सम्झायो? अली थो फरमाए केरु थींदा आहिनि मुहाजिर जो कंहिंखे रसूलुल्लाह जे मुसले ते बीहारनि, केरु थींदा आहिनि अंसार जो कंहिंखे रसूलुल्लाह जे मुसले ते बीहारनि। मुसल्लो रसूलुल्लाह जो, मसनद रसूलुल्लाह जी, उन ते केरु मुहाजिर केरु अंसार छो कंहिंखे बीहारे? ज़ाहिर में वाकई फ़ैसिलो मुहाजिरनि कयो, अंसारनि कयो, पर मां अली खां पुछंदो मां तोखे ॿुधायां इहो फ़ैसिलो मुहाजिरनि छो कयो, मुहाजिरनि अंसारनि छो कयो, उन जी मां अलीअ खे ख़बर आहे। सोना अली कुर्बान वञाए ॿुधाए। अली तो फरमाए तव्हांखे यादि न आहे कल्हो को ॾिहाड़ो आहे महबूब जॾहिं ख़ैर जो सुखारा थी पिया, हबीब करीम खे जॾहिं तकलीफ़ थी पई, मुंहिंजो महबूब जॾहिं पाणस बीमार थी पिया, एतिरे क़दुर जो पाण मस्जिद में ईंदा वेंदा रहिया, पर आख़िर में नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात बिस्तरे तां उथी कोन पे सघिया, बीमारी शिद्दत अख्तियार करे वई। हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जे मस्जिद नबवी जो घर ऐं महबूब जो मस्जिद नबवी ऐं हबीब जो घर गॾु हुया। बिलाल बांग निमाज जे टाइम ला नबी करीम के बुधाइण आयो, अस्सलात हादिरत या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा नबी निमाज जो टाइम आ। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइन था मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास, ओ बिलाल मां उथण जहिड़ो हुजां हा त उथी अची निमाज पढ़ाया हा, पंहिंजे सहाबा खे दीदार कराया हा, पर मां उथण जहिड़ो न आहियां, हलण जहिड़ो न आहियां, नमाज पढ़ाइण जोड़ो न आहियां। तंहिंजे करे मां मोहम्मद पाण थो चवां मुरू अबा बकर, अबू बकर खे वञी चओ फलयुसल्लि बिन्नास, त माण्हू खे नमाज पढ़ाए, मां मोहम्मद तोखे हुकुम थो कयां। अली थो चवे ख़ुदा जो कसम आहे मां हाज़िर हुयुसि, ख़ुदा जो कसम आहे मां, ॾाढे चओ ज़ोर सां चओ, ते तो मां गैर हाज़िर कोन हुयुसि, चङो भलो हुयुसि। जेकॾहिं मुस्तफ़ा खां बाद में मां अलीअ जो हक़ हुजे हा त हाज़िर बि हुयुसि, चङो भलो बि हुयुसि, नबी खे को रोकण वारो कोन हो। नबी खणी ईअं चवे हा त मुरू अलीअ खे चओ त नमाज़ पढ़ाए, मां हाज़िर बि आहियां, गैर हाज़िर बि न आहियां, बीमार बि कोन आहियां, महबूब जे आॾो बि वेठो आहियां, मुंहिंजे मौजूदगी में नबी पियो चवे मुरू अबा बकर, अबू बकर खे वञी चओ फलयुसल्लि बिन्नास, भली माण्हुनि खे नमाज पढ़ाए। ओ हिकिड़ी नमाज कान्हे का मुंहिंजा दोस्त अज़ीज़, महबूब करीम अलैहिस्सलाम हिकिड़ा ॾिहाड़ो, ॿियो ॾिहाड़ो, टियों ॾिहाड़ो, 17 नमाज़ूं अबू बकर खां पढ़ायूं, 5 ॾिहा 5 नमाज़ूं हिकिड़े ॾींहं जूं, 5 नमाज़ूं ॿिए ॾींहं जूं, 5 नमाज़ूं टे ॾींहं जूं ऐं 2 नमाज़ूं चौथे ॾिहाड़े जूं। 17 नमाज़ूं महबूब जे ज़िंदगीअ में, हयातीअ में, मौजूदगीअ में हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुसल्ले ते बि पढ़ाईंदो रहियो। उन्हीअ जे पोयां मुहाजिर बि पढ़ंदा रहिया, अंसार बि पढ़ंदा रहिया। सभिनी खे ख़बर पइजी वई त मुसल्ले ते अबू बकर खे रसूलुल्लाह बीहारियो आहे। मां अलीअ खे बि ख़बर पइजी वई। हाणे जॾहिं महबूब दुनिया मां विसाल कयो त सहाबा पाण में सलाह कई असांजो ख़लीफ़ो केरु हुजे। सभिनी चयो केर वेर जी ॻाल्हि कान्हे, महबूब फ़ैसिलो करे पंहिंजे हयातीअ में 17 नमाज़ुनि जे लाइ अबू बकर खे असांजो इमाम बनाए वियो आहे। जंहिंखे मुहम्मद मुसल्ले ते बीहारे वियो उहो ई असांजो इमाम आहे।
हजरत अली हो जावे तो मुहाजिर केर थींदा हन, अंसार केर थींदा हन। बराबर मुहाजिरीन अंसार गरजी अबू बकर जे खिलाफत जो फैसलो कयो, पर छो फैसलो क्यों? नबी करीम जे इन हुक्म जे रोशनी में जो हबीब पंहिंजे जिंदगी में फरमाए वो तो अबू बकर के चो त नमाज पढ़ाए। अली तो चे हे मुंहिंजूं अखियूं शाहिद हन, मूं पाण ॾिठो आ, हे मुंहिंजा कन शाहिद हन, मूं पाण ॿुधो आ। अरे जंहिंजो अली शाहिद हुजे खुदा पाक जो कसम मां तो चवां हो हक़ ते आ। अली तो चवे अबू बकर खां वधीक ॿियो केरु आहे ई कोन को। मां अली उन जो हामी आहियां जंहिंखे मुहम्मद रसूलुल्लाह पंहिंजे मुसल्ले ते बि यारो सभई जो सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। साबित छा छो? साबित इहो थियो त महबूब करीम खां बाद में जेको हज़रत अबू बकर ख़लीफ़ो थियो आहे इहो को पंहिंजे मर्ज़ी सां कोन थियो आहे, दादागिरी सां कोन थियो आहे, ग़लति तरीक़े सां कोन थियो आहे, ग़लति इंतखाब सां कोन थियो आहे, सभिनी मुस्लमाननि जे मुतफ़िक़ा फ़ैसिले सां थियो आहे। पर मुस्लमान फ़ैसिलो तॾहिं कयो जॾहिं मुस्लमान खे रसूलुल्लाह जो इशारो थियल हो, मुस्तफ़ा जो इशारो थियल हो। इहो इशारो आहे न त मुंहिंजे हूंदे नमाज़ पढ़ाए। हिकिड़ी नमाज़ कंहिं पढ़ाई इन 17 नमाज़ुनि मां उहा तोखे ॿुधायां ऐं तुंहिंजो ईमान ताज़ो थी वेंदो। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकड़ी नमाज में इन 17 नमाज़ुनि मां हिकड़ी नमाज में इत्तिफ़ाक़ सां अबू बकर सिद्दीक़ खे वुज़ू कंदे देर थी वई। हेॾे ॾियारियो महबूब जे हयाती में घणियूं नमाज़ूं पढ़ाई? चओ 17। चओ चओ ॾाढे जो घणियूं नमाज़ूं? तक़रीबन 3.5 ॾींहं। उन जा हिकड़ी नमाज में सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां वुज़ू कंदे तैयारी कंदे देर थी वई। जमात तैयारा। हजरत बिलाल तो चवे उमर अबू बकर देर कई तू नमाज पढ़ाईंदे? हजरत उमर चयो तुंहिंजी मर्ज़ी कि अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। तकबीर लगी, मुसल्ले ते हजरत उमर भी। कान उमर जहीर सौती। हदीस जे किताबन में लिखियो पियो आहे त अबू बकर सिद्दीक़ हजरत अमीर उमर जो आवाज वज़नी हो, गरो हो। जमल मस्जिद नबवी में चई अल्लाहु अकबर, विचा तरगो दीवार ही हेॾे मस्जिद नबवी आ, हेॾे रसूलुल्लाह जो घर आ। दर भी खुलियो पियो आहे, रुगो पर्दो लटकियो पियो आहे। कान उमर जहीर सौती। हजरत अमीर उमर बुलंद आवाज वारो हो। जीअं जो अल्लाह अकबर चयई महबूब जे कननि ते आवाज पियो। खुदा पाक जो कसम आहे, बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे। महबूब पंहिंजे बिस्तरे तां उथिया, उथी महबूब दरवाज़े ते आया। दरवाज़े जो पर्दो हटाए पाण फरमाण लगा या अल्लाहु वल मोमिनीन मोमिनून इल्ला अबा बकर। हजरत नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमान लगा अल्लाह भी इनकार थो करे, मोमिन भी इनकार था कर। अबू बकर खां सवा ॿियो केरु नमाज कोन पढ़ाईंदो, मां अल्लाह जो नबी भी इनकार थो कयां। ऐन अबा बकर, अबू बकर काथे आ? उमर फारूक खे कंहिं हुकुम ॾिनो आहे मां मुहम्मद त अबू बकर खे पंहिंजे मुसल्ले ते बीहारियो आहे। कुर्बान वञा सरकार जे फैसले तां। हजरत अमीर उमर फौरन नमाज तरक कई आहे। नमाज करे तरक करे पोइते हटियो आहे। पोइते हटी हजरत बिलाल खे चई वह कया बिलाल, ओ बिलाल तुंहिंजे लाइ मुसीबत हुजे जॾहिं महबूब जो हुकुम न हुयो मूंखे छो चई? मां त ईअं सम्झो शायदि नबी जो हुकुम आहे तॾहिं मां बीठुसि, पर जे नबी करीम जो अबू बकर जे लाइ हुकुम आहे त उमर बि कोन थो बीहे। सभई चओ सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। केड़ी वडी गाल आहे अदा, केड़ी वडी गाल आहे। साईं गुल हसन भला जे खणी गैर हाज़िर आहे। मैं हेठ मथे अॻिते पोइते थी त ॿियो मौलवी नमाज पढ़ाए, मिड़ई नमाज पढ़णी आहे, वरी को टियों पढ़ाए सघे थो, पर न, हे मौलवी गुल हसन जी मस्जिद न आहे, हे मस्जिद नबवी आहे। ऐं क़यामत ताईं महबूब खे फ़ैसिलो ॼाणणो हो त मतां इत्तिफ़ाक़ी आहे को ॿियो बीहे ऐं को ईअं सम्झे त नबी करीम अबू बकर खे इत्तिफ़ाक़ी बीहारियो हो। न, मुस्तफ़ा फरमाइनि था मां अबू बकर खे मनसूबे तहत बीहारियो आहे।
त मां मोहम्मद करीम पाण खां बाद में अबू बकर खे पंहिंजो जानशीन बणायो थो वञा। माना हबीब जो कतई फ़ैसिलो हो, नबी करीम जो कतई